अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां हमां जो पंहिंजो मेज़बान रोज़ाना दीन थे भली का थो कयां तव्हांखे तव्हांजे पसंदीदा चैनल सिंध अजरक न्यूज़ में। जी नाज़रीन, अॼु हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं गढ़ी यासीन कोट दुरानी में, जिते मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब जी 71वीं वरसी आहे। अचो त हुन वरसी में मौजूदु महिमाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर अदल साहब, जेको आहे तव्हां हिकु अदीब लेखक बि आहियो ऐं मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब ज़िंदगी बारे में ॿुधाइजो असांखे। असल में मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब जन असांजी माना बिलाद मुंहिंजी जेका जनम थियो उन खां अॻु में गुज़ारे विया, 1950 में गुज़ारे विया आहिनि। ऐं अॼोकी तारीख़ ते 10 अप्रैल 1950 में मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो वरसी बि अॼु मल्हाइजी थी पई, उनजी वफ़ात जो ॾींहुं बि आहे। ऐं मौलाना हालांकि ॾिठो वञे त उनजी उमिरि एॾी वॾी कान हुई, माना 57 साल उमिरि, पर उनजी जेका जदोजहद आहे, उनजी जेका जाखोड़ आहे, उनजी तारीख़ तमामु वॾी आहे, वसी आहे। शख़्सी हवाले सां बि ऐं वरी जॾहिं हिकिड़े सियासत, अदब, सहाफ़त ऐं वरी मज़हब, माना इहे सभु शयूं जेके आहिनि गॾिजी करे इल्मुल इंसान इन क़िस्म जी शयूं सभु जॾहिं हिकु हिकु शोबे ते जेकॾहिं मौलाना साहिब जे ॻाल्हाईंदासीं त उन लाइ काफ़ी वक़्तु दरकारु खपे थो। पर असां ॾिसूं था त हू जंहिं बि शोबे में हुननि कमु कयो आहे त निहायत ईमानदारी सां, महिनत सां, जफ़ाकशीअ सां, ऐं ख़ासि तौर ते उन ज़माने में हिकिड़ो हूंदो हुओ रिवाज, तमामु आलमनि लाइ इहो ज़रूरी हूंदो हुयो त हू अरबी ॼाणे या फ़ारसी ॼाणे, ऐं इन इल्म जी हासिलात लाइ वॾा कशाला कढणा पवंदा हुआ। हाणे जीअं अॼुकल्ह इल्मु तमामु आसान थी वियो आहे, हर जाइ ते यूनिवर्सिटियूं क़ाइमु थियूं आहिनि, इदारा आहिनि, इल्मी अदबी इदारा आहिनि, मज़हबी इदारा आहिनि, पर उन में उन ज़माने में ॾाढा कशाला कढणा पवंदा हुआ। मिसाल हाणे लाज़मी तौर ते फ़ारसी ऐं अरबी जेका आहे उहा ज़रूरी हूंदी हुई। मौलाना साहिबु फ़ारसी ऐं अरबीअ जा वॾा आलिम हुया, सिंधीअ जा बि आलिम हुया, त उन्हनि खे उहो फ़ारसी उन्हनि पंहिंजे वेझे अज़ीज़ आलिम खां सिखी, जेको उनजो अज़ीज़ हुयो, पर उन खां अरबी जेका सिखण लाइ बि हिते तव्हां लाड़काने तालुके में सोनो जतोई ॻोठ, उते 5 साल वञी रहिया। मौलाना ग़ुलाम उमर मौलवी साहिबु हुया जतोई, उन्हनि खां अरबी सिखण जे लाइ उन्हनि जे ॻोठ में वञी उन्हनि महिनत उते रहणा पिया हुआ। त इन हिसाब सां अरबी ऐं फ़ारसी जेका उन्हनि तइलीम हासिलु कई, उन में बि माण्हुनि खे इलाही फेज़ ॾिनो, मुख़्तलिफ़ माण्हुनि खे पढ़ाइण लाइ उन्हनि उते रहणु। पोइ वरी जॾहिं हेॾे सहाफ़त जे मैदान में आया त लाज़मी आहे उन्हनि खे वरी हिकिड़ी अमली जी तरह सियासी जदोजहद में बि हिकिड़ो हिसो वठिणो पियो। अल वहीद अख़बार में उन्हनि जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, 23 साल उन अख़बार सां लाॻापियल रहिया। उनखां सवाइ तौहीद रिसालो बि उन्हनि जारी कयो, उन्हनि में बि उन्हनि लाज़मी आहे उन रिसाले लाइ मवाद खपे, मज़मून खपनि, उन में मज़मून शाया करण लाइ उन्हनि खे वरी जफ़ाकशी करणी पवंदी। अख़बार तव्हां ॾिसो त अख़बार अॼु जी जीअं अॼु अञा सहूलियतूं वधियूं आहिनि, उन ज़माने में मिसाल 20 सदीअ जी शुरूआति आहे हिकिड़ी, ऐं 20 सदी जी शुरूआति में सहाफ़त अञा नई सिंधी अञा मस परवान चढ़े पई सिंधी सहाफ़त, त उन दौर में हुननि जेको कमु कयो आहे उहो हिकिड़ो मिसाली कमु आहे। ऐं ख़ासि तौर ते 23 साल तव्हां जेकॾहिं कंहिं अख़बार जे मिसाल तव्हां उन में अल वहीद अख़बार तव्हां ॾिसो 23 साल जेकॾहिं हिकिड़ो माण्हू उन में रहे, उन अख़बार जा तव्हां एडिटोरियल गॾु कयो या उन में जेके मज़मून आहिनि तव्हां ॾिसो त उहो इलाही किताब थी सघनि था। उन खां सवाइ जेको अल वहीद जो जेको सिंध आज़ादी नंबर हुयो 1936 में मुंबई, छाकाणि त सिंध जी जेका आहे उहो मुंबई सूबे, उन त बम्बई हाणे मुंबई था चवनि, बम्बई जे मातहत हुयो। सिंध जी जेका इनफ़रादी हैसियत हुई उहा ख़तमु करे सिंध खे बम्बई सूबे जे मातहत ॾिनो वियो। उन लाइ हितां जे माण्हुनि तहरीक हलाई त बाबा इहो सिंध खे पंहिंजी जेका अॻूणी हैसियत उहा हुनजी बहाल कई वञे। उन लाइ वरी जदोजहद थी, उन में मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जो बि वॾो किरदारु हुयो, उन वॾी कोशिशि कई। उन खां पोइ जॾहिं वरी आज़ादु माना सिंध खे हिकिड़े धार सूबे जी हैसियत मिली 1936 में मौलाना साहिबु अल वहीद अख़बार जो सिंध आज़ादी नंबर जारी कयो। त हर हवाले सां उनजी हिकिड़ी कमिटमेंट रही। वरी मौलाना उबैदुल्ला सिंधी जलावतनी ख़तमु करे जॾहिं सिंध आया त वरी उन्हनि सां उनजी वाबस्तगी रही। ऐं जेकॾहिं सियासी तरबियत जेकॾहिं चइजे त उहा मौलाना उबैदुल्ला सिंधी साहिबु उन्हनि खे जी कई। ऐं हू हिकिड़ो दीनदार क़िस्म माण्हू हो, कमिटेड माण्हू हो, पंहिंजे जंहिं कम सां हुनजी मतिलबु जुड़ियल हूंदो हो त उन सां सचाईअ सां ईमानदारी सां हुन कमु कयो। मौलाना उबैदुल्ला सिंधी सां हुनजी जेका रफ़ाक़त रही, दोस्ती रही, पोइ उन हवाले सां उनखे तकलीफ़ूं बि आयूं थोरियूं। पोइ उन अख़बार खे छॾणी पई
शहीद अल्लाह भाई सुमरे जी अख़बार हुई, आज़ाद अख़बार, वरी उन सां उन्हनि जी वाबस्तगी रही, हुतां 30 साल जो जेको तालुक़ो उहो ख़तमु थी, वरी आज़ाद अख़बार सां उन्हनि जो तालुक़ु जुड़ियो। त इन हिसाब सां उते उन्हनि सफ़र शुरू कयो। ऐं मौलाना साहिब जो वॾे जेको माना स्ट्रगल जेका आहे उहा ख़िलाफ़त मूवमेंट में जेको हुनजो रोल रहियो आहे, ख़िलाफ़त मूवमेंट रही जेका सुल्तानत उस्मानिया, ऐं लाज़मी आहे उनजी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, उहा बयानु कबी त हिकिड़ो वॾो उहो थी वेंदो। हा, पर बसि मजबूत इहा ॻाल्हि करी त ख़िलाफ़त तहरीक में मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहिबु वॾो हिकिड़ो रोल अदा कयो। ऐं हिते मुस्लमान उहे चाहिनि पिया त माना मुस्लमान गॾियल रहनि, उन में को निफ़ाक़ न पए, पर छाकाणि त हिते अंग्रेज़ जी हुकूमत हुई, अंग्रेज़ असांजे रहिया ऐं असां अंग्रेज़नि जी कॉलोनी। तुर्की उन ज़माने में उन जर्मनीअ जी हिमायत कई, लाज़मी आहे उहो जर्मनी अंग्रेज़नि जे जेके इतादी फ़ौजूं उन्हनि जे ख़िलाफ़ु हुयो, त हू चाहिनि पिया त माना जेके बि जर्मन जा हिमायती या साथी रहे उनखे नुक़सानु ॾियणु ॾिजे। इन करे उन्हनि जेको इहो सुल्तान उस्मानिया वारो जेको इहो कॉन्सेप्ट उन चाहिनि पिया त इनखे टोड़िजे। नतीजे में हुननि अरब नेशनलिज़म खे उभारियो, अरब नेशनलिज़म खे हथी ॾिनी, उन्हनि लाइ उन्हनि चयो त जीअं इहो शइ टुटे ऐं सऊदी अरब ऐं ॿिया जेका अरब मुल्क आहिनि तुर्कीअ खां अलॻि थी वञनि, त उन्हनि जी जेका ताक़त ख़तमु थिए। ऐं छाकाणि त साम्राज्य जे नज़र में उहा जेका ताक़त हुई उन ज़माने मुस्लमाननि जी जेका उहा उनखे पसंदि कान हुई। हू चाहिनि पिया त इन्हनि में हिकिड़ो नफ़ाक़ पए, उन में ॾार पइजनि, ऐं उन में उते मुस्लमाननि जेको रोल अदा कयो उन में दीन मोहम्मद वफ़ाई साहिबु तमामु घणी उनजी ख़िदमतूं। हाणे किताब त उन्हनि जा तमामु घणा लिखियल आहिनि, तमामु सुठा किताब आहिनि, तज़किरा मख़दूम आहिनि जेके खोड़नि जा उन्हनि जी उनजो आहे, ऐं अहल बैत ते किताब लिखिया अथई, साहबा कराम जेके आहिनि अलॻि अलॻि उन्हनि जा किताब आहिनि। तज़किरा आहे मशाहिर सिंध, वॾो उनजो कमु आहे, उहो वॾो उन किताब में आहे। उनखां सवाइ केतिरनि शख़्सियतुनि ते उन्हनि जा ख़ाका मज़मून उहे टिड़ पिखड़ी विया आहिनि, हाणे उन महफ़ूज़ कोन थी सघिया आहिनि। उनजे हवाले सां चवंदा त माना 50-60 किताब साईं जा हुया, पर उहा हाणे कलमी नुस्ख़ा आहिनि। कलमी नुस्ख़नि जी सूरत में हाणे जेके उनजे पुठियां वारिस जेके आहिनि उन्हनि जेकॾहिं संभालिया त उहे महफ़ूज़ हूंदा, अदरवाइज़ उहे ज़ाया थी था वञनि। असां वटि इहा बि अलाए घणनि सालनि खां पोइ माना ही अब्दुर भट्टी साहिब खे माना जसू जे हुन ख़्यालु आयो आहे हिकिड़ो, त हुन पंहिंजे बुज़ुर्ग खे यादि कयो आहे। असां वटि इहा रवायत रही आहे त जेकॾहिं पंहिंजो अज़ीज़ यादि नथो करे त ॿिया बि नथा यादि कनि, पोइ पंहिंजा मिट माइट अज़ीज़ कंहिं आलिम अदीब खे यादि कनि था त पोइ माण्हू ॿिया बि अची गॾु थियनि था उनजी सॾ ते। त हिकु सुठी ॻाल्हि आहे। अॼु असां हिकिड़े पंहिंजे वक़्त जे वॾे आलिम, वॾे अदीब, वॾे सहाफ़ी, ख़ासि तौरु सहाफ़त में वॾो उन्हनि जो किरदारु आहे। उहे सुठा शाइर बि हुया, वफ़ाई उन्हनि जो तख़लुस हुयो, पर मजमूई तौर ते हुननि जी जेका जदोजहद आहे उहा हिकिड़ी जेका एजेंडा जिंक चइजे ज़िंदगीअ जी, छाकाणि त हर माण्हू जी हिकिड़ी ज़िंदगी एजेंडा हूंदी आहे। माण्हू सोची हूंदो आहे मूंखे ज़िंदगी हीअं गुज़ारणी आहे, हुन जेका पंहिंजी ज़िंदगी जीअं चूंडी उन हिसाब सां हू कामयाबीअ सां सचाई सां जहिड़े बि उन सोच सां हुयो उन सां थी सघे त तव्हां उन सां इख़्तिलाफ़ रखंदा हुजो या सहमत न बि हुजो, पर हू पंहिंजे मक़सद सां जेको बि हुनजी एजेंडा हुयो उन सां हू सचो हुयो ऐं ईमानदारीअ सां आख़िर ताईं हुन ते क़ाइमु रहियो। ज़ियाउद्दीन भट्टी साहिबु, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहिबु जेको हिकु अदीब, लेखक ऐं नामूर सहाफ़ी बि हुयो, ऐं जेके सिंध हुजे या बिन अक़वामी हुजे उहो उन ते घणा नज़र जेके वीचार रखंदो, ऐं तव्हां उनजे पंहिंजे सम्झो पोयर मां बि आहियो, उन ज़िंदगी बारे में ॿुधाइजो, ऐं जेके उन पंहिंजे सहाफ़ी हूंदे कहिड़ियूं कहिड़ियूं उन जेके सिंध जूं ऐं मुस्लमान माण्हुनि जी ख़िदमत कयूं। जीअं सिंध जे पोरियत नूरी नारी जोगियड़ा जहान में ॿरी जिन ॿारी ऐं न जीअंदी उनरी। शाह साईं जे इन शेर जो जेको माख़ज़ आहे त जिन पाण तकलीफ़ूं बर्दाश्त करे सिंध धरतीअ जे लाइ ऐं आम माण्हुनि जे लाइ रोशनी पैदा कई, ऐं मौलवी साहिब बि हिकु अहिड़ो ई, मौलाना दीन वफ़ाई साहिबु हिकु अहिड़ो ई रोशन ऐं चिमकंदड़ सितारो हुयो जंहिंजी रोशनी अॼु बि जेकी आहे असांजे सिंध वासियुनि खे जेकी आहे पंहिंजो रोशन करे थी। पाण जेको ख़ासि करे उन्हनि अदब जे हवाले में कमु कयो आहे, उन में हुननि जेको तारीख़ मशाहिर सिंध अहिड़ो नायाब कमु आहे जेको अॼु ताईं ॿिया माण्हू न करे सघिया आहिनि। जाम लुत्फ़ लतीफ़ या ॿियो मज़हबी सिलसिले में बि उन्हनि जो खोड़ सारो कमु आहे। उन्हनि ॾाढियूं तकलीफ़ूं बर्दाश्त करे उन ज़माने में उन्हनि लिखनि था त मदरसे में पंहिंजो बूसी टुकड़ा हूंदा उहे कुटे करे असां
फक भरे करे उनजो वरी पाणी भरींदा हुआसीं। अहिड़ियूं तकलीफ़ुनि में हुननि तालीम हासिलु कई। तालीम खां पोइ वरी जेको आहे हुननि सियासी मैदान हुजे, जमियत उलमा हिंद जे हवाले सां, या जेको आहे ख़िलाफ़त तहरीक हुजे, या सहाफ़त हुजे, उन्हनि हर जॻह ते पंहिंजो जेको आहे पाण मल्हायो। ऐं पर ज़िंदगी उन्हनि जी पाकिस्तान जीअं ई ठहियो, माना 1950 में उन्हनि जी वफ़ात थी वई। सो वॾी ज़िंदगी न माणे सघिया। मुंहिंजे ख़्याल में 50-55 साल ई उन्हनि जी ज़िंदगी हुई जंहिंमें हो गुज़ारे विया। ऐं उन थोरी ज़िंदगी में बि हो बेपनाह जेको आहे इल्मु अदब जे हवाले सां जेको कमु करे विया आहिनि, उहो असां सभिनी जे लाइ मशल राह आहे। ठीकु आहे। अब्दुल फताह शेख साहब, मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई साहब हिकु अदीब, लेखक ऐं शाइर ऐं साहबी बि हुयो। ऐं उहो चाहे सिंध जो हुजे, चाहे बिन अक़वामी हुजे, या मुस्लमाननि जो हुजे, हे जेको हिंदू ऐं सिंध पहिरीं गॾु हूंदी, ऐं तंहिं वक़्त में हे जेको अख़बार जो हिकु एडिटर बि हुयो। उन जी ज़िंदगी हवाले सां ॿुधाइजो, ऐं जेके हुन सहाफ़ी हूंदे अवाम जी कहिड़ी ख़िदमतूं कयूं? अलामा दाऊद पोटर साहब जो चवणु हुयो त मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जहिड़े अदीब, पंहिंजो मज़हबी हिकिड़ो मथ भरियो माण्हू हुयो, जंहिं मज़हब जे लाइ घणो कुझु लिखियो। ऐं जेका तहरीक हली, सिधी तहरीक, उन में भारो वरितो। ऐं उन जे बारे में मौलाना दीन मोहम्मद वफ़ाई जे बारे में अलामा दाऊद पोटर साहब चयो त अहिड़नि अज़ीम माण्हुनि खे विसारे नथा सघूं, जिन एतिरो कयो पंहिंजे अदब जे लाइ, पंहिंजे मज़हब जे लाइ, तारीख़, सिंध जे तारीख़ लाइ एॾो वॾो सरमायो ॾिनो। अहिड़नि माण्हुनि खे विसारे नथो सघिजे। नज़ीर शाकिर साहब, मौलाना दीन वफ़ाई साहब जेको हिकु अदीब, लेखक ऐं शाइर, ऐं चाहे सिंध हुजे, चाहे बिन अक़वामी हुजे, या मुस्लमान हुजनि या हिंदू सिंध हुजे, उहो जेको हिकु अख़बार जो उन वक़्तु एडिटर बि हुयो। ऐं उन जी तव्हां ज़िंदगी में ॿुधाइजो, ऐं जेके हुन सहाफ़त हूंदे मुस्लमान जी कहिड़ी कहिड़ी ख़िदमतूं कयूं? गुड़िया सिंह खे इहा ख़ुशनसीबी आहे जो हिते चइनि क़िस्म जा माण्हू रहनि था। हिकिड़ा शाइर ऐं अदीब, ॿिया इस्लामी आलिम, टियां जेके आहिनि त सियासतदान, ऐं चौथा उहे माण्हू जेके सियासतदान बि आहिनि, अदीब बि आहिनि, ऐं साफ़ी बि आहिनि। मौलाना दीन वफ़ाई जेको आहे त उहो इन क़िस्म जो माण्हू हो। शुरूआत खां वठी हो बुनियादी तौरु राइटर क़िस्म जो हो। फ़ारसी, अरबी तालीम जेका आहे त पंहिंजे वालिद साहिब खां हासिलु कयईं, उनखां पोइ पंहिंजे वरी वालिदा खां हासिलु कयईं। उनखां पोइ मुख़्तलिफ़ जेको आहे त ठला शरीफ़ा या मुख़्तलिफ़ जेके आहिनि मदरसनि खां तालीम हासिलु करे जेको आहे त पंहिंजो जेको आहे त फारिग़ तहसील थियो। उन में जेके आहिनि वॾा वॾा जेके फ़ारसीअ जा या अरबी जा किताब उहे तदरीस में हासिलु कयईं। ऐं बुनियादी तौरु जेको आहे त पंहिंजी जेका ज़िंदगी हुनजी हुई त 56 साल हुई। उनमें जेको 10 साल तव्हां कढो त 46 साल वञी बीहंदी। 46 सालनि में हुन 49 किताब जेको आहे त मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते, इस्लामी बि आहिनि, फ़िक़ह जा बि आहिनि, उन में जेको आहे त ॿिया मौज़ू बि आहिनि, उन्हनि ते किताब लिखिया अथई। माना हुनजी जेका ज़िंदगी आहे उहा तव्हां थोरी आहे, हुन जेको किताब लिखिया आहिनि उहे हद खां वधीक आहिनि। उन सां गॾु जेको आहे त उन ॿियो जेको पहलू आहे उहो सियासत आहे। स्पेशली जेको आहे त उहो ख़िलाफ़ तहरीक में सो अथई। ऐं हद खां वधीक जेको आहे त हिंदू औरतूं जेके आहे त उहे मुस्लमान कयईं, उन जे हवाले सां उहो किताब लिखियईं। ऐं उन सां गॾु मुस्लमान जेके आहिनि त उहे मुस्लमान बि कया हिंदू आम तौरु। उन सां गॾु जेके आहिनि त वरी अल वहीद आज़ाद नंबर बि कढियईं। उन मुख़्तलिफ़ जेके आहिनि त रसाला बि कढियईं, सखर में बि कढियईं, मज़मून निकारी शुरू कयईं, तारीख़ ते बि कढियईं। ऐं वॾी ॻाल्हि जेका हुन त 3 जुल्दनि में तस्किर मुशाइर सिंध जेको आहे, सिंध जा जेके आलिम, मुफ़क्किर, दानिश्वर, आलिम, शाइर हुया, उन्हनि जी ज़िंदगीअ जो अहवालु लिखियो अथई। उहो जेको हिन वक़्त ताईं कंहिं बि कमु न करे सघियो जेको मौलाना दीन वफ़ाई कयो आहे। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।